अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। साफ नजर आ रहा है कि उसने रियासत को जमीन बोस करने के लिए आलमी सतह पर मदद हासिल की है, बल्कि ये एक आलमी एजेंडे के तौर पर मुल्क के खात्मे के लिए इसने इक़्तिदार हासिल किया। तो आज जो हक़ाइक़ सामने आए हैं, फंड देने वाले शहरियों का ताल्लुक इसराइल, भारत, अमेरिका, कनाडा, डेनमार्क और फिनलैंड समेत कई ममालिक के साथ। ये पूरी पार्टी इस तमाम तर जुर्म की जिम्मेदार है और उनके मरकजी ओहदेदार हों या सूबाई ओहदेदार हों, ये सब इस जुर्म में शरीक हैं और इन सब के खिलाफ जुर्म साबित हो चुका है। तमाम सियासी जमातें इस बात पर मुत्तफिक हैं और अपनी हुकूमत से ये कह रही हैं, उनको मशवरा दे रही हैं कि फौरी तौर पर उनके खिलाफ अब कार्रवाई की जाए। हुकूमती इत्तहादीन ऐं पीडीएम पारां इमरान खान खे नाअहल करण लाइ सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाख़िल करण जो फ़ैसिलो। रेफरेंस बाबति वफ़ाक़ी काबीना खां मंजूरी वरिती वेंदी। काबीना जो इजलास सुभाणे तलब। ज़रियनि मूजिबि रेफरेंस आर्टिकल 62 ऐं 63 तहत दाख़िल कयो वेंदो। पीटीआई अॻवाननि जा नाला ईसीएल में शामिल करण बाबति कानूनी टीम जोड़ी वई। पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त साबित थी वियो त परॾेही फंडिंग थी आहे। इमरान खान लाॻीतो इलेक्शन कमीशन अॻियां कूड़ ॻाल्हायो। हक़ीक़तुनि मां साबित थियो त इमरान खान परॾेही गुॾड़ो आहे। संदसि ख़िलाफ़ आईनी कानून मूजिबि कार्रवाई कई वेंदी। पीबी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान खान खे मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो चोर करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान खान मुल्की तारीख़ जो सभिनी खां वॾो चोर साबित थी चुको आहे ऐं करप्शन ख़िलाफ़ संदसि बयानियूं कूड़ो निकितो। इमरान खान इलेक्शन कमीशन खे जांच खां रोकण लाइ किरियल हरबा इख्तियार कया, पर क़ौम साम्हूं बेनकाब थी वियो। जेको शख़्स कूड़ा कसमनामा इलेक्शन कमीशन खे ॾे, उहो सादिक ऐं अमीन नथो थी सघे। पीटीआई जी बुनियाद करप्शन ते रखी वई हुई। गैर मुल्कियतनि खां फंड वठी गैर मुल्की साजिश जो नारो लॻाइण पीटीआई जी मुनाफ़िक़त हुई, जेको वाइको थी वियो। मुल्की सियासत खे ख़राब करण वारो इमरान खान अवाम जो ॾोही आहे। घरू वज़ारत पारां पीटीआई खे सुभाणे इलेक्शन कमीशन ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरे जी इजाज़त न ॾियण ऐं रेड ज़ोन में दाख़िल थींदड़नि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾियण जो ऐलान। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त सुप्रीम कोर्ट तरफ़ां रेड ज़ोन में एहतिजाज ते पाबंदी लॻायल आहे। रिपोर्टूं आहिनि त पीटीआई कारकुन इलेक्शन कमीशन ते हमिलो करे सघनि था। पीटीआई एहतिजाज जे नाले ते ॾफेड़ पखेड़ण चाहे थी। रेड ज़ोन में दाख़िल थींदड़नि खे रोकियो वेंदो। केर मयार न ॾे, कंहिं बि कानून हथ में खयो त सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। गैर मुल्की एजेंट बाबति काबीना में अहम इजलास फ़ैसिला कया। पीटीआई पारां इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत वञण जो ऐलान। इलेक्शन कमीशन तकड़ में फ़ैसिलो ॿुधायो। फ़ैसिले में उणायूं आहिनि। कानून बारे वज़ीर जी ख़्वाहिश मूजिबि फ़ैसिलो ॾिनो वियो आहे। पीटीआई अॻवान फवाद चौधरी जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त हुकुमरान इत्तेहाद जे वफ़द पारां इलेक्शन कमीशन सां मुलाक़ात बैदि फ़ैसिलो आयो आहे। इलेक्शन कमीशन में केस इल्तिवा में हो ऐं हुकुमरान इत्तेहाद जे वफ़द जी मुलाक़ात बैदि फ़ैसिलो ॿुधायो वियो। इलेक्शन कमीशन खे 2002 जे रूल्स मूजिबि रेफरेंस मोकिलण जो इख्तियार नाहे। चीफ इलेक्शन कमिश्नर ख़िलाफ़ रेफरेंस फाइल थी चुको आहे। हुकूमती इत्तेहाद पारां पीटीआई ख़िलाफ़ मुल्क में सियासी पावर शो जो उसूली फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि हुकूमती इत्तेहादीन ऐं पीडीएम जे इजलास में फ़ैसिलो कयो वियो त पीटीआई ख़िलाफ़ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी जलसा कया वेंदा। ज़रियनि मूजिबि मुस्लिम लीग नून इस्लामाबाद, रावलपिंडी ऐं लाहौर में जलसा कंदी। MQM कराची पीपल्स पार्टी हैदराबाद ऐं सखर में जलसा कंदियूं। JUI पेशावर, PK ऐं BNP कोयटा में सियासी ताक़त ॾेखारी वियो। जलसनि में इत्तेहादी जमायत जी समूरी क़यादत शिरकत कई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी हेलीकॉप्टर हादसे जे शहीद फ़ौजी
ऑफिसरन जी जनाजे नमाज में शिरकत। ISPR मूजिब कोयटा गैरिजन में आर्मी चीफ लेफ्टिनेंट जनरल सरफराज अली शहीद ऐं ब्रिगेडियर मोहम्मद खालिद शहीद जी जनाजे नमाज अदा कई वई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, बलोचिस्तान के गवर्नर मीर जान जमाली ऐं वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस बज़िंजो ऐं ॿियनि जनाजे नमाज में शिरकत कई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, लेफ्टिनेंट जनरल सरफराज अहमद शहीद, ब्रिगेडियर मोहम्मद खालिद शहीद ऐं लेफ्टिनेंट कर्नल लईक बेग मिर्जा के घर भातियुनि सां मुलाकात करे ताज़ियत कई। बलोचिस्तान में बोर्ड मुतासिरन लाइ रिलीफ ऑपरेशन दौरान हेलीकॉप्टर हादसे में शहीद थियल ऑफिसरन जा मर्द मिट्टी माउ हवाले। शहीद मेजर तलहा मन्नान, मेजर सईद अहमद तुनियो ऐं नाइक मुदसिर फयाज जा मर्द अबाणन गोठन में मिट्टी माउ हवाले कया विया। ISPR मूजिब टिनी शहीदन की जनाजे नमाज संदन अबाणन इलाइकन में अदा कई वई। जनाजे नमाज में चीफ ऑफ जनरल स्टाफ लेफ्टिनेंट जनरल अजहर अब्बास, कोर कमांडर रावलपिंडी लेफ्टिनेंट जनरल साहिर शमशाद समेत सीनियर इख्तियारिन शिरकत कई। पूरी कौम पारा पाक फौज के जवानन के भेटा पेश। रुपये में साह पइजी वियो। डॉलर के मुकाबले में रुपयो सघारो थियण लॻो। डॉलर की कीमत 12 रुपया 38 पैसा लाख। इंटर बैंक में डॉलर 226 रुपयनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर 13 रुपया सस्तो थी वियो। डॉलर सस्तो थियण बैदि स्टॉक मार्केट में तेज़ी अची वई। कौमी असेंबली नेब तरमीमी ऑर्डिनेंस बिल 2022 अक्सरियती राय से मंजूर करे वरतो। तरमीमी बिल मूजिब नेब 500 मिलियन रुपयनि का घट की करप्शन केस की जांच करे न सघंदे। एहतसाब अदालतुनि के जजन के मुक़ररनि बाबत सदर जो इख्तियार भी वापस वरतो वियो। जजन के मुक़ररनि जो इख्तियार वफ़ाक़ी हुकूमत वटि रहंदो। प्रोसिक्यूटर जनरल नेब के मुद्दे में 3 साल बाद करे सघबी। बिल मूजिब जवाबदार खिलाफ उन अदालत में केस हलायो वेंदो जिते ॾोहो थियो आहे। नेब खां हाई कोर्ट की मदद से निगरानी की इजाजत ॾियण जो भी इख्तियार वापस वरतो वियो। जवाबदार खिलाफ जांच लाइ ॿिए कंहिं सरकारी एजेंसी का मदद न वरती वेंदी। नेब चेयरमैन फर्द जुर्म लागू थियण खां अॻु एहतसाब अदालत में दाख़िल रेफरेंस ख़त्म करण की तजवीज़ ॾेई सघंदो। इलेक्शन कमीशन के फैसलन बाबत थींदड़ प्रोपेगंडा जो हकीकत से को वास्तो नाहे। इलेक्शन कमीशन के तर्जमान चयो है हमेशा वांगुर कुछ मानुन तरफा गुमराह कंदड़ ऐं कूड़ी प्रोपेगंडा कई पई वने। इलेक्शन कमीशन एक ही फैसलो दिनो है जो ऑफिशियल वेबसाइट ते जारी किया वियो है। पंजाब में PTI चूनू खटे तो इलेक्शन कमीशन दुरुस्त है। इलेक्शन कमीशन इमरान खान खिलाफ फैसलो करे तो धुरा है। इमरान खान के पतो हो तो फंडिंग केस जो फैसलो संदस खिलाफ ईंदो। सिंध हुकूमत के तर्जमान ऐं कराची के एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब चयो है तो PTI वारा कड़े जजन तो कड़े इलेक्शन कमीशन खिलाफ गालियों कंदा आहिनि। हीअ इदारा संदन न पर आईन कानून जी ताबिया आहिनि। इल्ज़ामन की सियासत के करे मुल्क में सीड़पकारी न पई थे। पाकिस्तान तहरीक इमरान के रद्द करणो पवंदो। इमरान खान की अगूणी घरवारी रिहाम खान PTI ते पाबंदी जो मुतालबो करे छड़ियो। इमरान खान के पंहिंजनि ॾोहनि ते क़ौम खां माफ़ी वठण घुर्जे। तुर्त तहरीक इंसाफ ते पाबंदी लगाई वञे। ॿाहिरे मुल्कनि का पैसा वठी पाकिस्तान खिलाफ कम कंदड़ जमायत पाकिस्तान में कीअं सियासत करे सघे थी। रिहाम खान की ट्वीट ज़रिए वज़ीर आज़म शहबाज शरीफ की अपील। थर्जे कोयले से मुल्क रोशन थी रहो है। वडे वजीर सैयद मुराद अली शाह जो इस्लाम कोर्ट में पावर प्लांट जो इफ्तिताह चयाई सदाई थर के पाकिस्तान की सिक्योरिटी तवानाई जो पीड़ जो पत्थर समझो है। रिथा के यकीनी बनाने लाइ समूरा जरूरी कदम खया आहिनि। थर जे कोयले की कीमत ॿाहिरां घुरायल लिग्नाइट की भेंट में ॿीण खां टीण ते सस्ती है। मौसमियाती तब्दीली वाली वजारत के वफाकी वजीर श्री रहमान चयो है तो माहौलियाती तब्दीली सजी दुनिया में अचे पई। अमरीका और बेन मुल्कन में भी सागी सूरत हाल है। बरसातुन सबब इन वक्त सजे मुल्क की हालत खराब है। घर रोड रस्ता और डैम टूटी पिया आहिनि। 9 लाख एकड़ ज़मीन ऐं सारनि जो फसल भी तबाह थी वियो है। मौसमियात खाते वधीक बरसातुन की अगकथी कई है।
शहदाद कोट भरसा ॿिनि धुरियुनि में झेड़ो पीउ पुट समेत 4 ॼणा क़तल। ॿिनि धुरियुनि में झेड़ो पीउ पुट समेत 4 ॼणा क़तल। पुलिस हेडक्वार्टर गार्ड में जनाब कवी IG सिंध गुलाम नबी मेमण। मदे जी बरसा ॿिनि धुरियुनि में हलंदड़ तकरार तां फायरिंग में 1 ॼणो क़तल। ॻोठ मिसरी जी वांड में कन्होड़ा ऐं जोने जा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में गौस बख्श जोने जो मारिजी वियो। पुलिस मूजिब ॿिन्ही धुरियुनि में हलंदड़ तकरार में हिन वक़्त ताईं 10 खां वधीक माण्हू मारिजी चुका आहिनि। मोहम्मद जो प्यारो नवासो मौला तौहीदा जो आखुलासो फिवे कत्ल करबल में मेरे वीरा मेरे पुत्रा इस्लाम जी सरबुलंदी लाइ करबला जे मैदान में अज़ीम कुर्बानियूं ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन ऐं संदन जानिसार साथियुनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। सिंध समेत मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में आज़ादारी ऐं